असांजे सिपू जो 104 अंक है। 25 साल असां अॻे साल पूरा कयासीं। अञा ताईं निकिरंदी थी अचे, तव्हांजी आसीस रहंदी त अञा बि निकिरंदी ईंदी। ही मिस्टर घनश्याम सागर के ॾींदा। असांजी सुखड़ी यादि कजो वञी। ही मिस्टर नरेश उदानी जे लाइ आहे। हिननि खे अहिड़ी शइ ॾींदा आहियूं त जो फिटी न कंदा, रखंदा पाण वटि संभाले करे। नरेश जी, तव्हां खां पुछणो आहे त हिते असां पिक्चर हलाए सघूं था? सेटिंग कयो त पोइ मां हिते सभिनी खे हिकु धमाके में को पिक्चर ई ॾेखारींदसि। ठीकु आहे त ठीकु। हाणे हिकिड़ो प्रोग्राम नेक्स्ट ईयर असांजा 25 साल उहे शुरू था थियनि प्रोग्राम्स जा। असां अहिड़ो हिकु कंदासीं जो थिएटर में गॾिजंदासीं, हिते न गॾिजंदासीं। पोइ हा आयोलाल सभई चओ झूलेलाल। मां शुक्रगुज़ार आहियां असांजी दीदी शोभा लालचंदानी जा। मूंखे चङे टाइम खां इच्छा हूंदी त मां मुंबई में सितार सिंधू भवन ॾिसां, ऐं मां पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। हिते आयो पहिरियों दफ़ो आहियां मां, ऐं आयो आहियां त मतिलबु भई किताब मुहूर्त थियो आहे ऐं असांजो दीदीअ सन्मान कयो आहे। माना मां ॾाढो ख़ुशकिस्मत आहियां जो अहिड़े मौक़े ते आयो आहियां। ऐं असां त मुंबई में त दादा चंद्र मंगनानी साहिबु आहे, दादा मुरली अदनानी आहिनि, हिन जी त जान पहचान मुंहिंजी चङे टाइम में आहे। पर दीदी जन सां मुलाक़ात मुंहिंजी हाणे थी आहे वरदान फिल्म जे बदौलत। सभिनी खां पहिरियों मुंबई में वरदान फिल्म असां दीदीअ लॻाई हुई वडाला में, ऐं हिन खां पोइ जाम शो थिया आहिनि। ऐं अञा बि तव्हां जिन फिल्म न ॾिठी आहे त पंहिंजी पंहिंजी एरिया में तव्हां शो बुक करायो। तमामु ईज़ी रीति आहे शो बुक कराइण जी। ऐं महिरबानी करे इहे फिल्म न छॾिजो। तव्हां जेतिरियूं बि सिंधी फिल्मूं ॾिठियूं आहिनि उहो ठीकु आहे, माण्हू डायरेक्टर आहे हिन करे न, पर इहे हिकु तमामु वॾो मैसेज आहे, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ। ऐं हिन फिल्म में जेको न्याणीअ जो जेको महत्व आहे उनखे बख़ूबी पिक्चराइज़ कयो वियो आहे। असांजे फिल्म जा डायलॉग्स राइटर असांजा सागर साहिब आहिनि, जिन जा दमदार डायलॉग्स जी बदौलत फिल्म तमामु खजी वेठी आहे। ऐं मां तव्हां रिक्वेस्ट कंदुमि त प्लीज़ तव्हां इहा फिल्म ॾिसिजो। थैंक यू।